हाशिम खान अॼु मौत सिर ते ॾिसी सभु सचूं कयूं अथऊं। दर दर वियो आहियां त मूंखे माफ़ी मिले। मुजन बि मोटाए छॾियो, काबू खान बि जवाब ॾेई छॾियो। तूं मूंखे जीअंदान ॾे, मां मञा थो त मां तुंहिंजो ॾुहारी आहियां। सूबेदार अॼु तोखे जीदान कोन मिलंदो, छो त दिलावर ऐं मीरा जे मौत मुंहिंजनि अखियुनि में एहसास बजाए इंतकाम भरे छॾियो आहे। अॼु तोखां दिलावर जे जिस्म में लॻल हिक हिक गोलीअ जो हिसाब वठंदुसि। माना त तूं मूंखे मारींदी, माफ़ न कंदी। छा मुंहिंजे मारण सां मीरा ऐं दिलावर वापसि मोटी ईंदा? तो अॼु ताईं कंहिंखे माफ़ कयो आहे जो मां तोखे माफ़ कयां? सूबेदार सिकंदर, जॾहिं मूं पंहिंजनि जा लाश पंहिंजनि कुल्हनि ते खयां तॾहिं बि मूं सब्र कयो। हर वक्त मुझे घर जे मथां ज़ुल्म जा डांडा किरंदा रहिया ऐं मां बदनसीब विसाईंदो रहियुसि। पर जॾहिं मीराई दिलावर जी बाहि मुंहिंजे अंगण ते वसी न, त इंतकाम लाइ मुंहिंजा पैर टपंदा रहिया, टपंदा। ऐं तूं वरी चवीं थो त मां तोखे ज़िंदा छॾे ॾियां? न सूबेदार, न, कॾहिं बि न। ठीक है, माता से पूरा आपको क्या दो। ओके। हेलो। सिकंदर साहब सख्त जख्मी है, उनके असां अस्पताल खणाए था वञूं। ठीक है, आओ बचा दो। ओके सर। मुझन साईं, मां वरी बि तव्हां ॾे हली आयो आहियां, छो त मूं तव्हांजे दर जो नीमक खाधो आहे ऐं मुंहिंजे दिलि गवारा न सम्झो त मां तव्हांखे छॾे वञा। बस थोड़ी तव्हांजे फैसलनि जे करे कावड़ हुई, मां हलियो वियुसि। मुझन साईं, मां त चवां तो कुझु कयो, ईअं हथ हथ ते ॾेई न वियो। ये हाशिम वारनि जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। तू भी सही तो चई लाउती, पर यार सूबेदार सिकंदर के मारण खां पोइ ये हाशिम मोती हलाक। मुझन साईं, इहे ई त मां सूर पिटिया वेठो थो न। पहिरीं तव्हां हाशिम खे मारायो आहे, अॼु इहे ॾींहं ॾिसणा न पवनि हा। पर मुंहिंजी हिकिड़ी सलाह वठो न, कानून जी मदद वठो। हाँ, मां एसपी साहब सां मिलां थो। एसपी साहब, बहादुर वारनि मुंहिंजे पुट ते हमलो करे हिन खे ज़ख़्मी कयो आहे। सिकंदर सूबेदार ते कुल में वसकारो कयो अथनि, पोइ तव्हां खे छो नथा गिरफ़्तार कयो? कमदार नबू, कानून सभिनी लाइ बराबर हूंदो आहे। हाशिम ऐं बहादुर कोन बची सघंदा कानून खां कॾहिं। उन्हनि जे ॾोह कयो आहे न, त उन्हनि खे उनजी सज़ा ज़रूर मिलंदी। एसपी साहब, उनखे फांसी ॾियारियो। उन्हनि हमलो करे हमरा ज़ख़्मी कया आहिनि, पोइ सां छॾियो वरितो उन्हनि खे, ॿधो उन्हनि खे, काबू कयो न। कोर ढग वांगुरु वधंदा फिरंदा अञा वधनि असांजे लंघनि जजारींदा था वधनि। कमदार नबू, तूं बि पंहिंजी हाणे सोच बदिलाए। मता चनेसर जे चाक थियण खां पोइ तूं बि वधी पलायंदो उगाड़ींदो। हाणे इहे किना कर तूं त तूं बि खणी छॾ, हाणे इज़त वारी ज़िंदगी गुज़ार। वाह एसपी साहब, वाह, मूं त कंहिंखे बि कोन मारायो, मूं ते छो था कावड़ो? कमदार नबू, मारियो न अथई त मारायो त अथई न। आउं तोखे चङी तरह सुञाणा थो। वैसे पलांद वरतो अथम, पर अञा भी न अंदर जी बाहि थधी न आहे थी। हाशिम, पलांद वठण खां माफ़ कर बहितर, तो ये सुठो न कयो।
रईस पंजन जा लाश मुखे मार करण न पिया ॾियनि। हर वक्त मुझे अखियुनि जे अॻियां दिलावर ऐं मीरा जा लाश गुज़रनि पिया। ईअं सम्झ त ॼण मूंखे इल्तिजा पिया कनि त उन तरंदे खां असांजे खून जो फलांद वठ। मां मजबूर हुयुसि रेस, मजबूर हुयुसि। जेकॾहिं हिन सूबेदार सिकंदर खे न मारिया हा त मुंहिंजो रूह रेस कब्र में भी तड़पंदो रहे हा। हाशिम, मूं वांगुरु तूं बि कानून जो मुजरिम आहीं। खैरा बहादुर, जेल बि मुड़सनि जो मुर्क हूंदा आहिनि। भला जेकॾहिं अंदर जी बाहि मिटाइण लाइ पलांद कया थो त मुंहुं त ॾियणो पवंदो न। हाशिम, बहादुर, तव्हां ॿई पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कयो। न रेस न, एस ताईं मां पंहिंजो पाण खे कॾहिं बि कानून जे हवाले न कंदुसि जेस ताईं ने पलीत मुजन जो वजूद उन धरतीअ तां न मिटाईंदुसि। हाशिम, मुजन कातिल आहे, ॾोही आहे। उनखे उनजे ॾोह जी सज़ा कानून पाणे ॾींदो। एसपी साहब, आख़िर मुंहिंजो छा थींदो? तोखे पीर एहसान साईं जे मारण जे ॾोह में गिरफ़्तार कबो। छा ई तव्हां छा था चओ? मां त कानून जी पनाह वठण आयो हुउसि। मुजरिम खे असां पनाह न आहियूं ॾींदा, जेल जे हवाले कंदा आहियूं। हेलो अलाउती, बेखबर? छा? ॿारनि खे अवां पैसा ॾेई कम पे वरितो न, उहे असांजे घेरे में आहिनि सभु। ऐं हा मुजन साईं, अवां बि वॾी मुसीबत में अचण वारा आहियो। एसपी साहब, भला मुंहिंजी बची वञण जा को चांसिस आहिनि? न, मुश्किल आहे। तोखे सुभाणे कोर्ट में पेश कंदासीं, पोइ उते जेको फ़ैसिलो थियो उनखे मुंहुं ॾिजां। मूं एसपी साहब सां ॻाल्हाए छॾियो आहे त हाशिम ऐं बहादुर खे मां पाण पेश कंदुसि। वैसे इहो कमु भलो कयो अथव, न त लौंग जी शादी में पुलिस जेकॾहिं रेड करे हा न त कमु ख़राब थियो। हाँ सोडा, बहादुर ऐं हाशिम जुंग जवान आहिनि, जंहिंजी तारीफ़ एसपी राणा साहब पाण पियो करे। ऐं थी सघे थो त कानूनी तरीक़े सां बहादुर ऐं हाशिम खे इन्हनि खूननि मां माफ़ी मिली वञे। रेस असां बि इहो ई चाहियूं था त हिते इंसान इंसान जो वेरी न हुजे, मोहबतूं क़ाइम हुजनि ऐं हीअ असांजी धरती अमन जो गहवारो हुजे। रईस काबू खाना, सालनि खां वठी धरती जी सींधे ते रत जा निशान लॻाया। असां चाहियूं था त हीअ धरती सुकून ऐं अमन जो आस्थानो बणिजे। ज़ात पात ऐं विछनि खां आज़ाद हुजूं, हिक ॿिए जी चेले जा संदरा बणिजूं। बाबा, मूं ऐं मोजन अबनि ॾाॾनि जे उसूलनि में कॾहिं फिरकेवारियत ऐं लिसानियत न आहे, ज़ाती दुश्मनी पाड़ण मुंहिंजे मंशूर में ॾोह आहे जेका हाणे पाण कोन ॾींदासीं। अमन जा काफ़िला काए दर दर ॾींदासीं, दाही थींदासीं, माण्हुनि खे कायल करे मंझराईंदासीं त जे हीअ धरती कदम कदम ते अमन जो गहवारो बणिजे। हा रैसा, इन कम में असां तव्हां सां गॾु आहियूं, छो त नेकीअ जी राह वठणु हर माण्हू जो फर्ज़ आहे। पर पहिरियां लौंग जी शादी जो फर्ज़ पूरो करणो।
बाबा का ख़बर पई? हाँ दिया हाशिम रईस काबू खान वटि पहुतो आहे। बाबा बहादुर भी गॾु अथसि? हाँ मां, बहादुर भी उते ही आहे। बाबा पर हाणे छा थींदो? जेको कुदरत खे मंज़ूर हूंदो आहे मां। अॻे ई दर्दनि जा पाछा मथां लथा ई कोन हुया त वरी सिज खे कारनि ककरनि ढके वतो। अम्मा थोरो हौसलो कर, भला हाशिम भी केस ताईं चुप रहे हा? ॾिठई न इन ही आज़ार खां सरदार शाहजमान पंहिंजा वण ई छॾे वियो। अदा पलिया आख़िर केसी ताईं हिन पंहिंजी धरतीअ ते दर बदर थींदा रहंदासीं। निभागी त मां आहियां जो हिकु हंधि टुटी ॿिए हंधि जुड़ी आहियां। सुख त ॼण पहाड़ जीअं झोलीअ में कंडा विधा आहिनि। चाची तूं पंहिंजो पाण खे छो थी कोसी? इहे त क़िस्मत जा फैसला हूंदा आहिनि। किस्मत भी असांजी कॾहिं छो पइजी वई आहे? हीअ सॼी दुनिया सुख सां थी घुमंदी वञे, लुड़क रुॻो असांजी अखियुनि में गहरो जमाए वेही रहिया आहिनि। ईअं न आहे अम्मा, हीअ दुनिया जेतिरी तोखे ख़ुशि ख़ुशि नज़र अचे थी न ओतिरी ग़मनि में वरतल आहे ऐं सूरत में साणी अथई। अदा सुमर चवंदा न आहिनि ग़रीब जो भाग भी ग़रीब थींदो आहे। ग़रीब भाग छल में कंहिंजो थिए। जहिड़ो भी आहे जीअं भी आहे मूंसां तोड़े जो बहादुर सही मुंहं सां मूंसां नथो ॻाल्हाए। पोइ बि मुंहिंजो आसरो उम्मीद ई वर्त आहे। बाबा बाबा मूंखे हाणे ख़बर पई त मुड़ुस छा थींदो आहे। बाबा मां अकेली थी वई आहियां, अकेली, सफ़ा अकेली। न थी तूं अकेली छो आहीं? अलाह कंदो ये दुख सूर में लही वेंदा। हाशिम ऐं बहादुर जल्दी मोटी ईंदा। अलाह सणाई कंदो अम्मा। जेकॾहिं मूंखे मेड़ में थकरणी पई न त उहा बि कंदुसि। न अदा सुमर तूं अहिड़ो को बि कमु न कंदे। ज़िल्लत जी ज़िंदगी खां इज़त जो मौत बहितर आहे। हेलो हेलो मुजन सिंह, लोंग ई रेशम जो अॼु निकाह थियो आहे। बस यार मां पाण जी फाथो आहे, लाकअप में आहे। बस हितां जान छुटे नौंग के रेशम मिले या न मिले पर मार को सजा का बचा। बस पोइ तस्बीह सोरियो, अलाह सणाई कंदो बाबा। असां ऑपरेशन करे गोलियूं कढी छॾियूं भई अलाह सणाई कंदो। डॉक्टर साहब अहिड़ी ख़तर की ॻाल्हि हुजे त पोइ आऊं चने सर पुट खे कराची खणाए वञा। बाबा इलाज इहो ई आहे जेको हिते थी रहे उते बि इहो ई थियो। डॉक्टर साहब रत जी 4 बोतलूं चढ़ियूं आहिनि, उन खां पोइ बि पुट मुंहिंजो पीलो लॻो पियो आहे। पोइ फ़र्क़ु त कोन आयो अथसि। फ़र्क़ु पवंदो पर आस्ते आस्ते। रत तमामु घणो ज़ाया थी वियो आहे। शुक्र कयो त को अंदरूनी नुक़सान न थियो आहे। डॉक्टर साहब मूं सॼी उमिरि हिन हिकिड़ी उमेद ते लोड़ियो आहे त मुंहिंजे पुट खे का तकलीफ़ न अचे, पर हिन ज़ालिमनि इहा तकलीफ़ मूंखे मुंहिंजे पुट खे पहुचाई। डॉक्टर साहब तव्हां थोरो पाण खे संभालियो, अलाह रहम कंदो। 2-4 कलाकनि में असांखे ख़बर पइजी वेंदी। डॉक्टर साहब 2-4 कलाक न मुंहिंजे लाइ सदियुनि जे बराबरि। यार डॉक्टर आउं चने सर खे इन हालत में ॾिसी नथो सघां। न भला कुछ बेहतरी आई है, परेशान न थी, अल्लाह चंगी कंदो। मसलो इहो आहे त कानून खे कीअं मोड़ ॾिजे। सिकंदर खे गोलियूं लॻायो न ऐं कहिड़े हक़ ॾिनो आहे सिकंदर खे तो वो कानून जो गलत इस्तेमाल करे? इन लाइ बि कानून आहे, पर फ़ैसिलो तोखे असांखे नाहे करणो। सर तव्हां SP राणा साहब सां ॻाल्हायो, मतां कोन को रस्तो निकिरी अचे। बाबा उहो बि त इहो ई चवंदो न त ॿाह कानून जे हवाले कयो। रेस ये लाकअप ऐं जेल मुंहिंजा ॾिठल आहिनि।
हूअं बि इहे जवाननि लाइ ठहिया आहिनि। हाशिम हाशिम सोच खे सुठे रुख में सही रुख में इस्तेमाल करणु खपे। जिते सोच हूंदी आहे न उते जज़्बात खे माण्हू पुठिते रखे। पर रईस, जेकॾहिं को माण्हू अची जज़्बात सां खेॾे ऐं हुनखे पाणीअ मां कढी छॾे त पोइ सोच ख़तम थी वेंदी आहे। बहादुर हिन जाइ ते ई त माण्हू जो इम्तिहान रखियलु हूंदो आहे त माण्हू रस्तो कहिड़ो थो अख़्तियार करे। रेस, पर इन्हनि गंदी सोच वारनि माण्हुनि असांजा सभु रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। माण्हू पंहिंजो रस्तो पाण ई ठाहींदो आहे हाशिम, पर माण्हू खे कॾहिं कॾहिं अकुल खां कमु वठणु घुरिजे। रईस, अकुल अहिड़ी जाइ ते किथे थो कमु करे? बहादुर, अकुल खे अहिड़ी जाइ ते ई इस्तेमाल करणु खपे जेका जंग हथियार सां न खटिजे, उनखे कॾहिं कॾहिं अकुल सां खटणु घुरिजे। रेस, इहे कम आहिनि पढ़ियल लिखियल माण्हुनि जा, पर असांजा माण्हू इहा ॻाल्हि सम्झनि ई कोन था। तॾहिं त हर माण्हू इल्म ते ज़ोर ॾींदो आहे। ख़ैर, मां ॻाल्हायां थो राणा साहिब सां, को न को रस्तो कढी ईंदो। हाशिम, सिकंदर बची त वेंदो न? बचे या मरे उहो त अलाह जे हथ में आहे न। पर मुराद, गोलियुनि हणण वक़्तु इहो कॾहिं बि न आहे सोचबो त इहो मरंदो या बचंदो। जेल मिले त भली मिले, पर इहो ज़ालिम ऐं राशी सिकंदर मौज। जाबर ख़ैर त आहे? जी सर, सब ख़ैर आहे। सिकंदर साहब तव्हां ॾांहुं मोकिलियो। हाणे तबियत कीअं आहे सूबेदार सिकंदर जी? बहितर आहे सर। भला ख़ैर में तोखे मोकिली? सर, मूंखे लॻे थो त तव्हां सां ज़रूरी ॻाल्हाइणो अथसि। को अहिड़ो मसइलो थियो आहे छा? सर, सिकंदर साहब परेशान आहे। बाबा, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। मूं सॼी रिपोर्ट वरिती आहे। गोलियूं हुनखे चमऊ थी निकिरी वयूं आहिनि। सर, मथां को ॿियो मसइलो हुजे? कहिड़ो मसइलो थी सघे थो? सर, मूंखे लॻे थो त हू गुज़िरियल ज़िंदगीअ जे वाक़िअनि खां पेशेमान आहे। ठीकु आहे, आउं हुन सां सुभाणे मुलाक़ात करे वठंदुसि। इहो बहितर रहंदो सर। बाक़ी को ॿियो त मसइलो न आहे न? सर, जेसिताईं सिकंदर साहब ठीकु थिए। छा मतिलबु आहे तव्हांजो? मुंहिंजो मतिलबु आहे त थाणे जा कमकारी सर। मूं मुंशीअ खे सम्झाए छॾियो आहे, हू सभु कुझु संभाले वठंदो। सर, किथे वरी को ॿियो मसइलो न पैदा थी पए। बाबा, मसइला पैदा करण वारा माण्हू त तक़रीबन सभु लाकअप में आहिनि। तूं को बुलको न कर। ऐं हा जाफ़र, मुंशीअ खे चई छॾिजां त नबू ऐं हाशिम आमो साम्हूं न थियनि पाण में। ऐं हा, हुनखे इहो बि चइजांइ त हुनजी चौकसी वधाए छॾे। हाणे तूं वञी सघीं थो। ओके सर।